खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा रहूं तो असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू न्यू सईदाबाद सैयद उमर हैदर शाह ऐं मुख्तियारकार रेवेन्यू न्यू सईदाबाद नवीद अहमद टीपीओ तरफ़ां शहर अंदर अताई अस्पतालनि ते छापा हया। अताई अस्पतालूं बंदि करायूं, मेडिकल स्टोरनि ते छापा हया। केतिरे मेडिकल स्टोरनि ते जाली दवाऊं विकिरो करण जो नोटिस वरितो। इतला मिलण ते असिस्टेंट कमिश्नर सैयद उमर हैदर डॉक्टर मुसरत अस्पताल जे साम्हूं मोर मेमण जे जानवरनि जी खलनि जी दुकान ते छापो हयो, जिथे दुकान अंदर कासाई बीमार जानवर कोई खल लाए रहियो हो। इन मौके ते जानवर जी खल लाईंदड़ कसाई अब्दुल हमीद उर्फ मोर मेमण खे गिरफ्तार करे पुलिस जे हवाले कयो। कसाई तरफ़ां ॿीहर ग़लती न करण जो यकीन ॾियारण ते केस आज़ाद कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर शहर अंदर हेयर कटिंग सैलूननि ते छापा हया। कारीगरनि खे हेयर कटिंग सैलूननि जे अंदर सफ़ाई ऐं सुथराई रखण, नवां ब्लेड इस्तेमाल करण जी हिदायत कई। ॿिए तरफ़ पुलिस रमज़ान मुबारक जे भरारे महीने में बाईपास ते सरेआम होटलूं हलण ते ओचिता छापा हया, जे दौरान 2 होटलनि वारनि बशीर ऐं अरशद जे होटलनि ते तैयार थियल गोश्त ऐं भाॼियूं हंडन सुधो थाणे ते खणी आया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।